तो दोस्तों अॼु जे हिन वीडियो में पाण WH वर्ड्स के हवाले से सिखंदासीं WH वर्ड्स। हाँ, WH वर्ड्स यानी सच वर्ड्स विच हेल्प अस टू आस्क द क्वेश्चन, यानी अड़ा लफ्ज़ जेके असांजी सवाल पुछण में मदद कन। जॾहिं असां कंहिंसां सवाल पुछूं तॾहिं असांखे WH वर्ड्स जी ज़रूरत पवंदी। मिसाल तौर WH वर्ड्स मां वॉट, वेयर, वेन, वाई, हू, whom, whose। तो दोस्तों ये सब चाइन WH वर्ड्स आहिनि जेके अक्सर करे सवाल पुछण जे लाइ इस्तेमाल कया वञनि था। मिसाल तौर हिकिड़ो लफ़्ज़ इन्हनि मां अक्सर करे इस्तेमाल कयो वञे थो, व्हाट्स यू नेम, व्हाट इज़ योर नेम, तव्हांजो नालो छा आहे, तव्हांजो नालो छा आहे, हिकु सवाल आहे त हिन जे लाइ व्हाट इस्तेमाल कयो वियो आहे। व्हाट इज़ योर मैटर, तुंहिंजो मसइलो छा आहे, व्हाट हैपेंड, छा थियो। तो दोस्तों व्हाट के तव्हां अहिड़ी क़िस्म जा सवाल पुछण जे लाइ इस्तेमाल करे सघो था। उन खां पोइ दोस्तों आहे वेयर। वेयर यानी किथे। मिसाल तौर का जगह असां पुछूं, मिसाल तौर वेयर इज़ योर होम, तव्हांजो घर किथे आहे, वेयर इज़ माय फादर, मुंहिंजो बाबा किथे आहे। तो दोस्तों अहिड़े तरीक़े सां तव्हां वेयर खे इस्तेमाल करे सघो था। वेयर खां पोइ आहे वैन। हाणे वैन जेका दोस्तों अक्सर करे तारीख़ जे लाइ, मिसाल तौर वैन कायद आज़म डाइड, यानी कायद आज़म या दुनिया कॾहिं छॾे वियो। वैन यू विल कम, तव्हां कॾहिं ईंदो। वैन यू विल रीच एट कराची, तव्हां कराची कॾहिं पहुचंदो। तो अहिड़े तरीक़े सां दोस्तों वैन खे बि तव्हां यूज़ करे सघो था। दोस्तों उन खां पोइ आहे वाई। दोस्तों वाई जेको आहे हमेशा कंहिं सबब जे लाइ इस्तेमाल कयो वञे थो। मिसाल तौर वाई यू मीट विथ हिम, तूं उन सां छो मिले। वाई यू एब्यूज़ हिम, तव्हां उनखे ॻारियूं छो ॾिनियूं, तव्हां उनखे बुरो भलो छो चयो। वाई खां पोइ आहे हू। हू यानी केरु। मिसाल तौर हू के असां यूज़ कंदासीं, हू इज़ प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान, पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर केरु आहे। हू इज़ योर फादर अमंग दैम, इन्हनि मां तव्हांजो फादर कहिड़ो आहे। दोस्तों उन खां पोइ आहे हूज़। हूज़ यानी कंहिंजो। हूज़ नेम इज़ अली, यानी अली नालो कंहिंजो आहे। हूज़ फादर डाइड, कंहिंजो बाबा मरी वियो। तो अहिड़े तरीक़े सां तव्हां हूज़ खां बि सेंटेंसिस ठाहे सघो था। दोस्तों उन खां पोइ आहे हूम। हूम यानी कंहिंखे। हूम यू लव इन यू फैमिली, तव्हां पंहिंजी फैमिली में कंहिंखां प्यारु कयो था। हूम यू गेव माई मनी, तव्हां मुंहिंजा पैसा कंहिंखे ॾिना। हूम आई हैव टू से, मूंखे कंहिंखे चवणु घुरिजे। तो अहिड़े तरीक़े सां तव्हां हूम खे बि इस्तेमालु करे सघो था। अहिड़े क़िस्म जा खोड़ इंग्लिश ग्रामर जा रूल्स एंड रेगुलेशन सिखण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾु बेल आइकन खे क्लिक कयो, ताकि उन सां गॾु बेल आइकन खे तव्हां क्लिक कयो त जीअं तव्हां वटि असांजी नई अचण वारी जेका वीडियो आहे उहो सभ खां पहिरीं तव्हां वटि पहुची सघे। त दोस्तों अगरि चए तव्हांजो मन त फॉलो चेतन। थैंक यू, टेक केयर, अल्लाह हाफ़िज़।